अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिस रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं अवां आहियां निशा कंवल। क़ाज़ी अहमद खां अव्हांखे ख़बर खां आगाह कंदा हलूं त लुणक माइनर मां निकिरंदड़ कोर क़ाइम जे पछड़ीअ में 2 सालनि खां पाणी न पहुतो। पछड़े मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि जो मुसलसल सरापा एहतजाज बणियल। लुणक माइनर मां निकिरंदड़ कोर माइनर जे आबादगारनि जो प्रेस क्लब क़ाज़ी अहमद, आॾो रज़ा मोहम्मद राहू, वाजिद राहू, वॾेरो मोहम्मद मिठल राहू, मोहम्मद इस्माइल बालादी, शेर मोहम्मद जमाली, हाजी रजिब सेठर ऐं मिठल खोसो जे अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। आबादगारनि सहाफ़िन आॾो धाईंदे चयो त मुसलसल 2 सालनि खां वठी सख़्त एहतजाजनि बावजूद बि पछड़े ताईं पाणी न पियो ॾिनो वञे। मुंड जे बाअसर आबादगारनि खे आपाशी अमलदार पाणी वेकिरो करे ॾेई रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त आपाशी अमलदारनि टोपी ड्रामो करे लुणक माइनर में क्रेन ज़रिए ऑपरेशन कयो, केतिरियूं ई नोलियूं विझियूं कढियूं, पर कंहिं बि पाणीअ चोर मथां FIR दाख़िल नथी थिए, जॾहिं त वाटरनि जा भॻल मॉड्यूल ठहिया। दारोगा लखें रुपया वसूल करे नोलियूं विझी ॿीहर हणी छॾियो आहिनि, जंहिं करे पुछड़े में सख़्त पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे। आबादगारनि पंहिंजी ज़मीनूं भुॻड़नि जे मुठ में खपाइण ते मजबूर थी विया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त पाणीअ चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं केस दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा रहो सिंध मीडिया न्यूज़।